सभिनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे, कुझु साथी असांजा रहियल आहिनि ऐं उहे बि ज़रूरु ॻाल्हाईंदा ऐं कामरेड जी फैमिली मां जेके फैमिली वारा आहिनि असीं उनखे ॿुधंदासीं। उनखां पोइ ऐं असीं साईं बख़्शल जो ऐं कामरेड इमदाद जो मौक़िफ़ बि ॿुधंदासीं। कामरेड इमदाद साथी रहियो आहे, जेल में बि साथी रहियो ऐं उन खां पोइ कौड़ा बि खाधई ज़िया जे दौर में। बहरहाल उनखे ॿुधंदासीं। कामरेड बख़्शल जो बि हिकिड़ो सुठो हिकिड़ो बयानियो हूंदो जेको ही PTM आहे या PTI आहे, उनखे असीं कीअं पिया ॾिसूं या लेफ्ट उनखे कीअं पई ॾिसे हिन ख़ासि करे हिन वक़्त में, या कामरेड जो जेको फ़िक्र आहे इनखे अॼु जी हालतुनि सां कीअं भेटिजे, यकीन असीं इनखे ॿुधंदासीं। ऐं गुज़ारिश कंदुसि असांजी अदी बख़्तावर जाम खे जेको हमेशह सालगिरह जा प्रोग्राम कंदी रहंदी आहे ऐं कामरेड जूं वरसियूं जेके आहिनि उहे बि हाणे कामरेड बख़्तावर कंदी रहंदी आहे। ऐं जॾहिं कामरेड ज़िंदा हो तॾहिं बि अहिड़ा प्रोग्राम उनजी हयाती में मिन कया। जस जे अदी खे ऐं गुज़ारिश कंदुसि ज़ोरदार ताड़ियूं वॼायो त जीअं अदी बख़्तार जाम तव्हां सां मुखातिब थी सघे। हिन में तरमीम आऊं न कंदी रहंदी आहियां। असीं कामरेड जा दोस्त ऐं असीं घर बाती असीं सभु गॾिजी कंदा आहियूं ऐं उन में सभिनी जो साथ हूंदो आहे। जखरो जस खरो ॿिया सभु अनेरा, जखरो जस खरो ॿिया सभु अनेरा, जियां ई जुड़ियो जखरो तियां ई न ॿिया, मिटी तंहिं मागा असुल हुई एतिरी। सभ खां पहिरीं आऊं तव्हां सभिनी दोस्तनि ऐं कामरेडनि जी तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। तव्हां सभिनी खे आऊं भलीकार चवां थी। मुंहिंजी थरमाइल जेके मुंहिंजा भाइर आहिनि ऐं मुंहिंजी फैमिली कराची मां वॾो भाउ आयो आहे, कामरेड वहाब शहदाद कोट मां आयो आहे। उनजी तबियत बि ठीकु न हुई पर उन कमिटमेंट कई हुई। हालांकि उन जॾहिं ॿुधायो त मुंहिंजी तबियत सही न आहे त मूंखे लॻो शायदि न ईंदा। कामरेड इमदाद चांडियो कल्ह पेशावर हुयो त मूंखे लॻो शायदि उहो बि पहुची न सघंदा। ऐं जॾहिं आऊं हाल में पहुतसि सवाइ 2 बजे त कामरेड इमदाद ऐं कामरेड वहाब मूंखां अॻु में मौजूदु हुआ। कामरेड जाम जी सभ खां वॾी ॻाल्हि इहा हूंदी हुई त उहो वक़्त जा तमामु पाबंद हुया ऐं मूंखे इन्हनि खे ॾिसी ऐं उहा ॻाल्हि यादि आई त कामरेड जा दोस्त बि कामरेड वांगुरु वक़्त जा पाबंद ऐं कमिटेड आहिनि। ऐं अदावीर जी कोहली जी मां ख़ासि तौर ते थोराईती आहियां। उनखे मूं कल्ह फ़ोन कई ऐं अदावीर जी यकदमि मुंहिंजी फ़ोन खईं। हालांकि जॾहिं माण्हू वॾनि माण्हुनि जी लिस्ट में शामिलु थी वेंदा आहिनि त फ़ोनूं न खणंदा आहिनि, पर अदावीर जी असां जुड़ो ई आहे। पोइ इन दफ़े अदावीर जी खे असां ॻाल्हाए न सघिया हुआसीं त मुंहिंजी दिली ख़्वाहिश हुई त अदावीर जी अचे ऐं उहो ॻाल्हाए ज़रूरु। ऐं अदावीर जी एतिरो सुठो ॻाल्हायो। उन खां पोइ मूं सोचियो त हाणे आऊं छा ॻाल्हाईंदसि। सो मुंहिंजे ख़्याल में कामरेड जे जेके दोस्त आहिनि उन्हनि अॼु एतिरो सुठो ॻाल्हायो आहे। असीं हर दफ़े सोचींदा आहियूं मुक़ररनि जी हिकिड़ी एॾी वॾी लिस्ट थी वञे थी त हिक ॿिए खे चवंदा आहियूं त हिन दफ़े असां नथा ॻाल्हायूं। अच्छा, इन सभिनी में सजाद जी दिलि वॾी आहे। उहो हर दफ़े चवंदो आहे आऊं नथो ॻाल्हायां, भले तव्हां मां केरु ॻाल्हाए। या डॉक्टर सुल्तान आहे। सो हिते घणे भाङे सभु कामरेड जा पुराणा ऐं वेझा दोस्त मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सभिनी खे मुंहिंजे ख़्याल में कामरेड जे सभिनी जेके उनजे शख़्सियत जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि उहे सभिनी खे ख़बर आहिनि, सभु उन खां वाक़ुफ़ु आहिनि। इन जे करे आऊं अगरि मुख़्तसिर ऐं थोरो ॻाल्हायां त वधीक सुठो थींदो, छो जो अञा बि 2 टे मुक़रर आहिनि ऐं उन खां पोइ चांहि बि पीअणी आहे। ऐं मूंखे जेको आहे इहो बि चयो वेंदो आहे त मुंहिंजी तकरीर माण्हुनि खे यादि थी वई आहे। सो जेको आहे सो आऊं कोशिशि कंदसि त उहे सभु ॾुख वारियूं ॻाल्हियूं उहे सभई पंधु न वरिजायां, छो जो हाणे सिंध जेका मूंखे मोहबत ॾिनी आहे ऐं सम्झां थी त उहो मुंहिंजो नओं जनमु आहे। ऐं बाबा जे जनमु ॾींहं ते मूंखे ईअं लॻंदो आहे त अॼु वरी मुंहिंजो ई नओं जनमु आहे। इन जे करे ॾिसो, जॾहिं को माण्हू पंहिंजी ज़िंदगी ॾिए थो त उन जूं 3 नस्लूं सफ़र कनि थियूं, उहो पाण, उन जा वालदेन, उन जो औलाद। पर जॾहिं सिंध मोहबत ॾिए थी तॾहिं सिंध जॾहिं पंहिंजी झोली खोले पंहिंजा जेको आहे सो असांजे मथे ते पंहिंजा हथ रखे थी त असांखे उहे सभु सूर विसरी वञनि था ऐं असांखे के बि उहे आराम आसाइशूं यादि नथियूं अचनि, नथियूं पंहिंजी ज़िंदगी में उन्हनि जी कमी महसूसु थिए त असां वटि उहे न आहिनि जेके कंहिं जेको आहे सो आमतौर ते इंसान वटि बुनियादी हुजणु खपनि। ऐं सम्झां थी त कामरेड जाम जो किरदारु जेको हुयो उहो मारूई जे किरदार जीअं हुयो, छो जो उन्हनि खे जॾहिं शुरू में जॾहिं उन्हनि शागिर्द सियासत खां शुरूआति कई त उन्हनि खे पहिरीं लालचूं ॾिनियूं वयूं त तव्हां सियासत छॾियो, तव्हां नौकिरी वठो या ॿनी वठो, कारोबार कयो। ऐं उन्हनि जॾहिं इनकार कयो त उन्हनि खे जेको आहे क़ैद करे ऐं उन्हनि खे हथ कड़ियूं ऐं पेर कड़ियूं विझी ऐं मुसलसिल उन्हनि ते तशदुद कयो वियो। ऐं सम्झां थी साॻी तरीक़े जो जीअं मारवी खे पहिरीं उमिरि सभु ऑफर्स ॾींदो आहे, आछूं ॾींदो आहे, उनखां पोइ वरी उनखे क़ैद करे छॾींदो आहे। कामरेड जाम जी साॻी कमिटमेंट, साॻी दास्तान ऐं उन ते फ़ख़ुरु आहे। ऐं आउं सम्झां थी
त सिंध में तव्हां ॻोल्हियो। हाणे कुझु माण्हू अहिड़ा नज़र अचनि था जेके थोरो घणो जेको आहे सो ईअं लॻे थो जीअं दावीर जी हुयो, कामरेड बख्शल खे आउं ॾिसंदी आहियां करे करे खाना बदोश में हेठि लान ते वेठो हूंदो आहे या हिते पोयां वेठो हुयो। न त आम तरह माण्हू जॾहिं नाले चढ़ी वेंदा आहिनि त उहे 2-4 माण्हू गॾु खणी हलंदा आहिनि ऐं उन्हनि वटि हिकिड़ो प्रोटोकॉल हूंदो आहे, गाॾी हूंदी आहे। छा कामरेड जाम या उनजे दोस्तनि उहे नथे इहे सभु शयूं अरेंज करे सघिया, उन्हनि जा दोस्त न हुया अहिड़ा जेके उन्हनि खे सपोर्ट करे सघनि, पर कामरेड ऐं उनजे दोस्तनि कॾहिं बि इन कल्चर खे न अपनायो। ऐं असां वटि कॾहिं बि इहो कारकुन वारो जेको आहे उहो इस्तेमालु न थींदो हुयो लफ़्ज़। असांजा सभु कामरेड साथी हूंदा हुया ऐं आहिनि। इहो कल्चर जेको हुयो इहो असां वटि हूंदो हुयो। ऐं आउं सम्झां थी जेका कामरेड जी सहब ऐं रवादारी हुई उहो कंहिं बि शायदि वॾे खां वॾे सिंध जे सियासतदान में न हुजे। जो उनजो हिकिड़ो मिसाल इहो आहे त ज़ुल्फ़कार अली भुट्टे कामरेड जाम खे जेको आहे उहो उनजे दौर में कामरेड जाम जेल में रहियो, पर कामरेड जाम सॼी ज़िंदगी बाबा साईं जेको आहे उहो पीपल्स पार्टी जी उसूली जेका आहे उहा हिमायत कई। ऐं उनजो जॾहिं तख़्तो हूंदो थियो ऐं हर दौर में जॾहिं बि मतिलबु उसूली कॾहिं बि उन शइ खे पर्सनल न वरितो, इहा तमामु वॾी ॻाल्हि हूंदी आहे। आउं सम्झां थी त अहिड़ा माण्हू तमामु घटि पैदा थींदा आहिनि। ख़बर न आहे उहा थर जी मिटी जी ख़ुशबू हुई या उन पोरियत माउ जी तरबियत हुई जंहिंजे लाइ बाबा पाण ई जेको शेर लिखियो हो त तो में मिटी मलीर जी तोखे ॼणियो पोरियत माउ। जे उन पुट खे उहा जेका आहे सचाई, सादगी ऐं कमिटमेंट जी अहिड़ी त सुती विधी हुई जो हू ज़िंदगी जे आख़िरी घड़ी ताईं पंहिंजे जेको आहे उहो माण्हुनि सां, पंहिंजी धरती सां, पंहिंजे तबिके सां उहो जुड़ियल रहियो, उन जी जिदोजहद में रहियो। ऐं हू असां माण्हुनि जो लीडर हुयो, असांजे तबिके जो लीडर हुयो, जिन जी ज़िंदगी जेको आहे उहो ॾींहों ॾींहुं मुश्किल थींदी थी वञे। ऐं हिकिड़ो महीनो भई अदो साम्हूं वेठो आहे, हिकिड़ो महीनो अॼुकल्ह जॾहिं कारकुन खंभिजी वञनि था ऐं उहे मोटी अचनि था त उन्हनि जी जिस्मानी ऐं ज़हनी सिहत ॾिसो। ऐं कामरेड जाम खे ॾिसो जेको 18 महीना मुसलसिल जेको आहे शाही किले में टार्चर में रहे थो ऐं उन में 9 महीना उनखे हथ कड़ियूं ऐं पेर कड़ियूं बदल हुजनि थियूं ऐं उन ते हर क़िस्म जो टार्चर कयो वञे थो, सिगरेट जा डंभ ॾिना वञनि था, उन ते थधो पाणी हारियो वञे थो ऐं उनखे गारियूं ॾिनियूं वञनि थियूं, क़ैदे तन्हाई में उनखे रखियो वञे थो। ऐं उनखां पोइ बि जॾहिं हू अचे थो त हू सॼी ज़िंदगी पंहिंजी उन जदोजहद खे अर्पे थो ऐं हू चवे थो त मूंखे ॿियो जनमु मिलियो तॾहिं बि आउं शागिर्दनि पोरियतनि ऐं जे लाइ आउं जदोजहद कंदसि ऐं आउं तबिक़ाती जदोजहद कंदसि। सुर्ख सलाम कामरेड खे, तव्हां सभिनी जा हिकु दफ़ो वरी थोरा।